ॾिसो नदीअ में तव्हां नंढो सो ई लोह जो कोई पदार्थ, लोह जो कोई सामान विझो त उहो तैरंदो आहे? छा थींदो? बुॾी वेंदो, है न? ऐं उन ई नदीअ में भारी वॾी लकड़ी विझो त छा थी वेंदो भाई? लकड़ी तैरंदी। हाणे असांखे लोह खे तराइणो आहे त पोइ कीअं कजे? जी हा, सही था चओ, सही था चओ, ॿुधायो। अगरि नंढो कोई लोह आहे, है न, जेको उन में तैरे नथो सघे, उनजो पक आहे कि उहो ॿुॾंदो ई ॿुॾंदो। पर अगरि उन लोह खे असां लकड़ीअ सां ॿधी छॾियूं, उन सां फिट करे छॾियूं, अटैच करे छॾियूं, त पोइ लकड़ीअ सां गॾु गॾु उहो लोह बि तैरे वठंदो, उहो बि पार पइजी वेंदो। बसि असांजो जीवन बि त ईअं ई आहे। असां त लोह आहियूं, पर उहो लकड़ी केरु आहिनि? संत आहिनि, भक्त आहिनि। असांखे केवल एतिरो ई करिणो आहे कि वञी उन्हनि जे चरणनि ताणी पहुचणो आहे। बसि अटैच करे छॾियूं पंहिंजो पाण खे उन्हनि जे चरणनि सां, उन्हनि जी भक्तीअ सां, उन्हनि जे जीवन सां। बसि पोइ उहे एॾी कृपा कंदा आहिनि कि पाण सां गॾु गॾु असांखे बि पार करे छॾींदा आहिनि। चओ राधे श्याम, राधे श्याम, राधे श्याम, राधे श्याम, राधे श्याम, राधे श्याम। बोलो बोलो राधे श्याम, राधे श्याम, राधे